सेनेट आर्मी एक्ट तरमीमी बिल 2023 मंज़ूर करे वरितो। बिल जे मतन में ॼणायो वियो आहे त हसास ड्यूटी ते मुक़रर शख़्स 5 सालनि ताईं सियासत में हिस्सो न वठी सघंदो। सियासी सरगर्मी में हिस्सो न वठण जी भञकिड़ी कंदड़ खे 2 साल कैद जी सज़ा मिलंदी। सेनेट जो इजलास चेयरमैन सादिक संजरानी जी सदारत हेठि थियो, जंहिं दौरान बचाव वारे वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ ऐं वज़ीर क़ानून आज़म नज़ीर तारड़ पाकिस्तान आर्मी एक्ट 1952 में तरमीम वारो बिल ऐवान में पेश कयो, जेको इत्तफ़ाक़ राय सां मंज़ूर कयो वियो। बिल जे मतन में ॼणायो वियो आहे त हसास ड्यूटी ते मुक़रर शख़्स 5 सालनि ताईं सियासत में हिस्सो न वठी सघंदो। जेकॾहिं आर्मी एक्ट तहत को शख़्स इलेक्ट्रॉनिक क्राइम में मुलवस निकितो ऐं संदसि मक़सद पाक फ़ौज खे बदनाम करणु हूंदो त उन ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। सियासी सरगर्मी में हिस्सो न वठण जी भञकिड़ी कंदड़ खे 2 साल कैद जी सज़ा मिलंदी। मंज़ूर थियल बिल मुताबिक़ सरकारी हैसियत में मालूमात जो इंकशाफ कंदड़ शख़्स खे 5 साल सख़्त कैद जी सज़ा मिलंदी। आर्मी एक्ट तहत को शख़्स फ़ौज खे बदनाम करे या नफ़रत पखेड़े त उनखे 2 साल कैद जी सज़ा मिलंदी। आर्मी चीफ या बाइख्तियार ऑफिसर जी इजाज़त सां इंकशाफ कंदड़ खे सज़ा न मिलंदी। बिल जे मतन में ॼणायो वियो आहे त फ़ौज ऐं मुल्क जे मुफ़ाद ख़िलाफ़ इंकशाफ कंदड़ शख़्स खे आर्मी ऑफिशियल सीक्रेट एक्ट खे मुंहुं ॾियणो पवंदो। कानून तहत इहो शख़्स सियासी सरगर्मी में हिस्सो न वठी सघंदो। सियासी सरगर्मी में हिस्सो वठण ते पाबंदी जी भञकिड़ी करण ते इन शख़्स खे 2 साल सख़्त कैद सां सज़ा हूंदी। बिल पेश करण दौरान वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ जी तक़रीर दौरान अपोज़िशन मेंबरनि गोड़ कंदे औरतुनि बाबति बयान ते वफ़ाक़ी वज़ीर खां माफ़ी वठण जो मुतालबो कयो। वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ सेनेट में तक़रीर कंदे चयो त अपोज़िशन वारा पहिरियां मरियम नवाज़ ख़िलाफ़ बयाननि ते माफ़ी वठनि त मां बि माफ़ी लाइ तयारु आहियां।